पनु आकिल में बदमनी ऐं अमन जी बहाली, धाड़नि चोरियुनि फुरनि जे वाक़िअनि ख़िलाफ़ ऐं ॾोहनि जी रिकवरी लाइ पनु आकिल जे शहरनि जो एहतिजाज। शहर जे मुख्य मिठाई चौक वटि वकीलनि वापारियुनि सियासी समाजी सान्यावंद हफ़्तो गुज़रण बावजूदि एहतिजाज कंदड़नि खां को मसला हल या मालूम करण न पहुतो। अॼु अङारे ॾींहुं बेजुमाल नासिर बुल्लू, एहसान सुनारो, मजीद जिसकानी, हयात झुंडीर, कामरेड मुजीबुर रहमान भुट्टो, ककूमल घनश्याम, शफीक अहमद, फिदा बल्लू, लाल चाचड़ ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतिजाजी बुख हड़ताल जारी आहे। शहरनि पारां मुतालबनि जी मञता लाइ नारेबाज़ी कई पई वञे। वाज़े रहे त जुम्मो पनु आकिल शहर अमन अमान लाइ हज़ारे माण्हुनि ते मुश्तमिल हिक वॾी रैली कढण जो ऐलान कयो वियो आहे, जंहिंमें आम शहरी, सियासी समाजी, वकील बिरादरी ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि पारां शिरकत जो ऐलान कयो वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।